ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा सुखी में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। ये मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता कि हाणे सच्चे दिल सां मूंखे यादि कर। जीअं माण्हू बाबा चवंदा ॾिसो, माण्हू सनानु पाणी करे करे वेहींदो, हिकु जॻह साफ़ सुथरी करे वेहींदो न, शरीर खे त विहारंदो, लेकिन दिल मन बुद्धि वेंदी आहे। हिन जे लाइ बाबा असांखे सम्झाईंदो आहे कि असां आत्मायूं आहियूं। असां आत्मायूं जीअं न असां सोचदा आहियूं असांजी शरीर कर्मेंद्री आहे, मां कर्मेंद्री आहियां, बसि शरीर ई आहियां। लेकिन असांखे बाबा सेखारींदो आहे कि तव्हां आत्मा आहियो ऐं तव्हांजी शरीर, ऐं शरीर जी हथ पेर जो आहिनि, इहे कर्मेंद्रियूं आहिनि। उहे असांजी मन बुद्धि संस्कार बि कर्मेंद्रियूं हूंदियूं आहिनि। असां शरीर सां भले हिकु जॻह वेठा आहियूं, लेकिन असां जो जेको मन बुद्धि आहे न, उहा जेकी कर्मेंद्री आहे न, इहा त वेठी न उते। जेको बि असां हिन कननि सां ॿुधूं था, हिकु कन सां ॿुधूं था, ॿिए सां कढूं था, मन ताईं त उहा ॻाल्हि वञे ई नथी, बुद्धि त हुन में लॻे ई नथी, छोकी मन ऐं बुद्धि खे उहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। त तव्हां भल माण्हू चए कि हा सत्संग कीर्तन था ॿुधूं, भॼन था ॿुधूं, मंदिर टिकाणे था हलूं, ॾाढो सुठो सत्संग थो हले, त कीअं कन खे सुठो लॻंदो आहे, अखियुनि खे सुठो लॻे थो। हा भई साफ़ सुथरो थी करे सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे वञो, ॿाहिरां सुठो थो लॻे, लेकिन अंदरि मन खे सुठो नथो लॻे। अगरि तव्हां हिन में आहे सची आहे न, तॾहिं त तव्हां चओ था न असांजो मन नथो लॻे। भई माण्हू जेका बि सत्संग कीर्तन ॿुधंदा आहिनि, अगरि उहे चवनि कि असांजो मन बि उते भटकंदो आहे, भई मां हेॾी देरि पाठ कंदी आहियां, हेॾी देरि कीर्तन ॿुधंदी आहियां, हेॾी टिकाणे वेंदी आहियां, पर मन न लॻंदो आहे, मन हेॾे होॾे भटकंदो रहंदो आहे, अलाए छा छा सोचंदो रहंदो आहे। त सिर्फ़ु असांखे उहो ॿाहिरां खां ॾिसण में सुठो थो लॻे, उहो टिकाणो, मंदर, गुरुद्वारा, हा भई ईअं वञूं था, ईअं था करो, लेकिन अंदरि मन खे उते सम्झ में ई नथो अचे। अभी कन खे ॿुधण में सुठो थो लॻे, लेकिन मन खे हुनजी भाषा ई सम्झ में नथी अचे। तव्हां ॻाल्हायो था सिंधियूं, हिंदी, अलाए कहिड़ी कहिड़ी भाषाऊं था ॿुधो, ऐं ॿुधो था कीर्तन पंजाबीनि में, त किथां सम्झ में ईंदो? एतिरी सी ॻाल्हि माण्हू सम्झे, हिन में ईअं थोरी असां कोई ईअं गुरू जा कीर्तन कीअं न ॿुधूं, ईअं न, पर सम्झ में त अचे तव्हांजे मन खे। कन में त पए थो, लेकिन उहो मन में त अचे थो, अलाए कहिड़ी भाषा आहे, सॼो ॾींहुं त हुनजी सिंधी, हिंदी, अंग्रेजी भाषा थो ॿुधाए, ऐं कीर्तन सुखमनी जपजी साहिब ऐं ईअं गीता वग़ैरह शास्त्र माण्हू संस्कृत में बि पढ़ंदा आहिनि, श्लोक पंजाबी में पढ़नि था, ॿी भाषा में पढ़नि था, ॿुधनि था, ऐं उन्हनि खे सम्झ मन खे सम्झ में ई नथी अचे भाषा, त कीअं मन लॻे न। मेन त इहा जेका बि सत्संग कीर्तन भॼन ॿुधनि न, इहे मन जे लाइ, मन खे शांत करण लाइ ॿुधणो खपे। लेकिन अॼु माण्हुनि जो मन शांत छो थो थिए, छोकी जेको बि तव्हां सत्संग कीर्तन ॿुधो था न, ताकि तव्हांजे मन खे हुनजी भाषा सम्झ में नथी। इहे अगरि जंहिं ॾींहुं तव्हां सम्झी नथो, ऐं जंहिं ॾींहुं खां तव्हां मन खे
उनखे जो अर्थ सम्झ में अचे उन ई भाषा में तव्हां उहो सत्संग कीर्तन भॼन ॿुधण लॻी वियो न, तव्हांजो मन बि तव्हां सां गॾु वेहींदो। तव्हांजी बुद्धि बि त सम्झ में, बुद्धि खे बि त सम्झ में अचे न। भई बुद्धि में त तव्हां सॼो ॾींहुं त कचरे वारी ॻाल्हियूं था करो न, हेॾा होॾा कीअं ईअं कई फलानो अहिड़ो ईअं। तव्हांजी बुद्धि में हाणे दुकानदार जो हलाईंदो, हुनजी बुद्धि में दुकान कीअं हलाइबी आहे उहो ई ईंदो, सॼो ॾींहुं हुनजी बुद्धि में ईअं ई घुमंदो रहंदो। ऐं घर जो हलाईंदा आहिनि, हुननि जी बुद्धि में ईअं आहे अभी फलानो ईअं थो करे, ईअं आहे त सॼो ॾींहुं हुननि जी बुद्धि में ईअं सम्झ हूंदी आहे, हा ईअं थो करे अहिड़ो आहे अहिड़ो आहे अहिड़ी आहे अहिड़ी आहे, त बुद्धि में ओड़ी सम्झ हूंदी है न। त पोइ तव्हां वियो था भॼन कीर्तन ॿुधण, हुते त शुद्ध, हुते सभु सुठी सुठी ॻाल्हियूं थी ॿुधाए, त बुद्धि खे सम्झ में ई नथो अचे। कोई उते तव्हांखे ॿुधाइनि भई क्रोध न करो, ईअं न करो ईअं न करो, बुद्धि जे न ईअं कीअं न कंदो, पोइ तव्हां ॿुधो था लेकिन तव्हांजी बुद्धि त जजमेंट ॾे थी न, करिणो त खपे न, त असांखे माण्हू त जीअं न ॾींदा, पोइ फ़ाइदो छा आहे। त जॾहिं मन खे हुनजी भाषा सम्झ में नथी अचे, चलो मन खे सम्झ में बि अची वियो, लेकिन बुद्धि चए थी न ईअं कीअं न, ॿारनि खे डांटणो त पवंदो, रोब त ॾेखारिणो पवंदो, अख सत्संग कीर्तन में चवनि था न अख बि न ॾेखारियो, क्रोध बि न करो, प्यार सां संभालो, लेकिन तव्हांजी बुद्धि में त कलयुगी मत आहे, न अख त ॾेखारणी पवंदी, ॿारनि खे रोब त ॾेखारिणो पवंदो, चिलाइणो त पवंदो ई, ईअं कीअं न कंदो। त माण्हू ॾिसो बुद्धि में पंहिंजी मत, ऐं वञे थो टिकाणे मंदिर गुरुद्वारा लाइ काथे काथे वञे थो, उते शिक्षा ॾियनि था, लेकिन हुननि जी शिक्षा एॾी ऊची आहे, ऐं कलयुगी मत थोरी थींदी आहे। कलयुग जा माण्हू त चईंदा न अख त ॾेखारणी खपे, क्रोध त करणो खपे, न त ॿार कीअं घर में कीअं कंट्रोल करे हलंदासीं। त पियो असांखे न पंहिंजे मन, पहिरियों त मन खे जो भाषा सम्झ में अचे, अॼु खां उहो ई सत्संग कीर्तन ॿुधंदव त फ़ाइदो अथव। बाक़ी त केतिरा बि संस्कृतनि जा श्लोक ॿुधो, अलाए कहिड़ी कहिड़ी भाषाउनि में माण्हू ॿुधंदा रहंदा आहिनि, कंहिंखे त सम्झ में ई न ईंदी, एॾी कोई सिंधी माण्हू त हा असां गुरू खे था वञूं, लेकिन ॿुधनि था पंजाबी में, सम्झ में नथो अचे, लेकिन वो भावना आहे, श्रद्धा आहे, लेकिन मन खे सम्झ में बि त अचे न, मन त शांत थिए न, सिर्फ़ु ॿाहिरां थोरी ॾेखारिणो आहे असांखे कि हा असां गुरू खे मञूं था, असां कीर्तन ॿुधूं था। ॿाहिरां माण्हू चईंदा हा ॾाढो सुठो आहे, ॾिस कीर्तन थी ॿुधे, लेकिन हुनजे मन खे सम्झ में ई नथो अचे, मन में त अलाए कहिड़ी भाषा जा अलाए कहिड़ा कहिड़ा ॻाल्हियूं हलनि थियूं। परमात्मा असांखे आत्मा खे जागृत कंदो आहे। परमात्मा असांखे चईंदो आहे कि ॿाहिरां सभु ॿुधण में न आहे, तव्हां भले ई न ॿुधो, तव्हां भले अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधो, अहिड़ी चीज ॾिसो जो तव्हांखे सम्झ में अचे, जंहिंजो अर्थ तव्हांजे मन खे सम्झ में अचे, जे सत्संग कीर्तन जे ज्ञान में तव्हांजे मन खे उत्तर मिलनि, उहो ई ॿुधंदा, उहो ई पढ़ंदा करो, हिन सां तव्हांजी उन्नति त थींदी। माण्हुनि खे असां ॾेखारियूं, असां टिकाणे था वञूं, असां कीर्तन था ॿुधूं, लेकिन असांखे सम्झ में ई नथो अचे। माण्हुनि खे असां ॾेखारियूं, असां संस्कृत में गीतायूं पढ़ूं था या इहे श्लोक पढ़ूं था या अहिड़ी माण्हू इहे सभु ॿुधूं था, लेकिन असांजे मन खे सम्झ में ई नथो अचे। ऐं बुद्धि में भई अगरि माण्हू एॾो माण्हू भक्ति में वञे थो, एॾा अलॻि अलॻि ज्ञान सत्संग ॿुधे थो, त उते त अलॻि अलॻि सम्झानी ॾींदा आहिनि, मतिलबु असांजी बुद्धि में उहो परिवर्तन थियणो खपे न। लेकिन अगरि अञा ताईं तव्हां घर खे उन ई रीति हलायो था, विकार बुराइनि जी वश थी करे,
तो तव्हांजी बुद्धि में तो सम्झ न आई न, त हेॾा ॾींहं तव्हां जो बि कुझु कयो उहो त फालतू वियो। अञा ताईं तव्हांखे इहे ई न पतो अथव, कंहिं पुछंदा आहियूं न भई ईअं छो था करो, भई वॾा करिया, वॾा करिया त अर्थ त ॿुधाइणो खपे न, त कुझु सम्झ त न आई न, त हिनखे ईअं छो करो, ईअं छो करो, भई वॾा थी विया, भई अर्थ त ॿुधाए, सम्झ त न आई, त ॿुधू जा ॿुधू ई रहिजी वियसि। पोइ अगरि कोई नंढो सम्झो आयो घर में, उहो असांखे कुझु अर्थ ॿुधाए त हुनजी बि न मञदा, न वॾा ईअं थी विया, बसि हिनजो अर्थ असांखे पतो न आहे, ज्यादा उहो न अॻियां न वधो, ईअं न करे, इहे चइबो अहंकार। कलयुगी मत हाणे ख़तम थियण वारी आहे। हाणे परमात्मा पंहिंजी श्रेष्ठ मत ॾेई करे असांखे सत्युगी दुनिया जी सुख शांति दुनिया जी स्थापना करण लाइ असांखे श्रेष्ठ मत ॾे थो, बुद्धि में सम्झ ॾे थो। हाणे असांखे उथणी वेहणी खाइणी पीअणी उहे ई करणी आहे जीअं परमात्मा असांखे मत ॾे थो। जॾहिं असां हिन मत खे सम्झी करे बुद्धि में सम्झ में, बुद्धि मन ऐं बुद्धि बि त सम्झ में अचे न, तॾहिं त फ़ाइदो आहे न। अॼु ॿार अगरि स्कूल में वञे, उहो ॿाहिरां त ॾाढो सुठो आहे, भई रोज़ सुबुह जो जल्दी उथी करे वञे थो, टाइम सां वञे थो स्कूल में, हर क्लास अटेंड थो करे, सुठी रीति अटेंड थो करे, लेकिन हुनजे मन खे उहा भाषा सम्झ में ई नथी अचे, हुनजी बुद्धि एतिरी ॻाल्हियुनि खे सम्झी नथी सघे कि हा ईअं असां हुनखे सुठो लॻेसि थो, हा भई मां स्कूल थो वञा ऐं मां एॾे वॾे स्कूल में पढ़ंदो आहियां, ईअं कंदो आहियां, लेकिन हुनखे हुनजी बुद्धि में भले हुनजो मन उते हुजे, उहो सम्झण जी कोशिश बि करे, लेकिन अगरि हुनजी बुद्धि में सम्झ में ई न अचे त फ़ाइदो। त ईअं त बाबा चए थो, ये कलयुगी दुनिया में जी माण्हू पढ़ाई नंढे ॿारनि जे लाइ उहा पढ़ाई आहे, ऐं वॾे ॿारनि जे लाइ इहे सत्संग कीर्तन भॼन जेका आहिनि, इहे सभु पढ़ायूं आहिनि। जीवन में असां कीअं, कॾहिं कोई ॻाल्हि परिस्थिती अचे थी, कॾहिं कोई परिस्थिती अचे त हिन परिस्थितियुनि में हिन परिस्थितियुनि खे पार करण लाइ असांखे कीअं करिणो आहे, त हुनजे लाइ इहे तव्हांजो सत्संग कीर्तन इहे हिन करे ई त आहिनि न, इहे ज्ञान आदि जीवन में सब परिस्थिति में कीअं पार करो सुख शांति सां, हड़बड़ाहट में न अचो, दुख शांति हलचल में न अचो। लेकिन अगरि तव्हांजी बुद्धि में सम्झ में ई न अचे, अॼु छा ॿुधाई हिन ज्ञान में कीर्तन में भॼन में, त उहो ई कोई ॻाल्हि ईंदी, हाय हलो इन ईअं कई इन ई कई ॻाल्हि, त फेल जा फेल रहिजी वियमि। पोइ ॿार ऐं तव्हां में फ़र्क़ु छा थियो, उहो स्कूल में फेल थो थिए, तव्हां पंहिंजे जीवन में फेल था थियो। रोज क्रोध करो था, रोज हिक ॿिए जी ॻाल्हियूं करो था, इहो फेल ई त थियो था न। ये परमात्मा असांखे चए थो ॻाल्हियूं न करो, बुरो न सोचो, बुरो न ॻाल्हायो, बुरो न ॾिसो, जीवन में दुखी न थियो, दुख थियो बि न, दुख वठो बि न, दुख ॾियो बि न, सदा सुख शांति खुशी सां रहो। अगर असां सुख शांति खुशी सां नथा रहो, आए दिन कीअं जांच करण, टेंशन था करो, ईअं था करो, त मतिलब असां रोज फेल था थियूं भगवान जी पढ़ाई में। भले तव्हां केतिरा बि अमृत वेला करो, केतिरा बि सुखमनी जपजी साहिब पढ़ो, केतिरा बि व्रत जप तीर्थ करो, गंगा स्नान करो, लेकिन अगरि तव्हां अञा ताईं दुख में दुखी थींदा आहियो, अञा ताईं तव्हां ॿारनि खे प्यार सां न संभाले सघंदा आहियो, घर गृहस्थी में सुख शांति सां नथा रही सघो, त रोज पंहिंजी जीवन में फेल ई त थियो था न। ऐं केरु थो फेल करे, वरी माउ पीउ ॾाढो हुन सां चई छा करो, इहे ॿार असांखे क्रोध ॾियारनि, हिननि जे कारण असांखे क्रोध ईंदो आहे। हिकु नंढो ॿार तव्हांखे रोज फेल थो कराए, ऐं स्कूल में अगरि कोई हाणे आयो हुजे ॿार, कोई पहिरों खां ई पढ़ो तोखां हाणे आयो, इहो अॻियां निकिरी तूं पुठियां वेठो, तव्हां बि त ॾिसो
ताकि रोज नंढा ॿार अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं करे ताकि रोज क्रोध था ॾियारनि त तव्हां उनखां केॾा वॾा आहियो, केॾा समझदार आहियो, तव्हां उन्हनि खे प्यार सां नथा संभाले सघो। तो छो सोचे तव्हां भगवान जी पढ़ाई ठीक रीति नथा पढ़ो, सिर्फ हाँ भाई थोड़ो सो समय 15-20 मिंट अधु कलाक अभी ये ज्ञान ॿुधणो आहे, ये कीर्तन ॿुधणो आहे, भाई सुबुह जो उथणो आहे, अमृत वेलो करणो आहे, वाहिगुरु वाहिगुरु जपो, सतनाम सतनाम सत जपो, बस थी वियो। उहे गृहस्थी ने उहे जा उहे कोई ॾेढ फोन कयो, ईअं कयो, नज़दीक लायूं बस थी वियो पूरो ॾींहुं। त बाबा चए थो हाणे हीअं न कर, सुठी रीति पढ़ाई करो। असां जीवन में आया आहियूं, जेतिरो बि जीवन ये हिन खां पोइ ख़तम न थियणो आहे, इहो जीवन हिन खां पोइ असांजो ॿियो वापसि जनम थियणो आहे। अगरि असां हिन जन्म में सुठी रीति पढ़ाई पढ़ियोसीं त असांजो ॿियो जन्म स्वर्ग में थींदो। अगरि असां हिन जन्म में परमात्मा खे यादि न कयोसीं, हुनजी श्रेष्ठ मत में न कयोसीं न, पोइ असांजो ॿियो जन्म वापसि खां नर्क में ई थींदो। अगरि तव्हांखे स्वर्ग में पंहिंजो जन्म खपे, राधे कृष्ण जी दुनिया में, राधे कृष्ण ईश्वर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। अगरि तव्हांखे हुननि जी दुनिया में हली करे पंहिंजो पाठ वॼाइणो आहे त तव्हांखे हाणे खां ई ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे पंहिंजे जीवन में सुठा संस्कार धारण करणु। भॻवान ॿियो कुझु बि न चईंदो, पावत सिर्फ़ चयो पंहिंजा संस्कार सुठा हुजणा खपनि, पंहिंजी उथणी वेहणी खाइणी पीअणी। अॼु माण्हू ॾिसंदा आहिनि, हा भई हिननि जा ॿार सुठा पढ़नि था, केतिरा मार्क्स था अचनि, केतिरो हिनखे अॻियां केतिरी पढ़ियल लिखियल आहे, नौकिरी धंधो केतिरो कंदो आहे, केतिरो कमाईंदो आहे, इहे ॾिसंदा आहिनि न माण्हू। नंढेपन कंहिंजे ॿार खे बि ॾिसंदा थींदा, ॿुधाए इहे पोयम ॿुधाए, हीअं ॿुधाए, ॾिसनि खे सम्झ अथसि, ये पढ़ाई में होशियार आहे, एतिरा मार्क्स आहे, इहे मार्क्स आहे। त माण्हू अॼुकल्ह ईअं था ॾिसनि, या कंहिंजी शकल ॾिसंदा, कंहिंजी छा ॾिसंदा, लेकिन परमात्मा संस्कार ॾिसंदा आहिनि। हिन ॿार जी उथणी वेहणी खाइणी पीअणी ॻाल्हाइण जो तरीक़ो, सिर्फ़ मार्क्स सां थोरी कुझु थींदो आहे। अॼु जी पढ़ाई छा आहे, कुझु माण्हू खां पुछो भई एॾा सारा त किताब एॾी सारी त पढ़ायूं, काथो सम्झ में ईंदी। ॿार खे यादि रहे थो, तव्हां ई पुछो अॼु जेको सॼो ॾींहुं पढ़ी आया हुननि खे यादि अथनि। तव्हां ख़ुदि खां ॿुधो, सुबुह जो ॿुधो था सत्संग कीर्तन, तव्हांखे यादि अथव, अर्थ यादि अथव। त मेन त पहिरियों त असांखे पंहिंजा संस्कार सुधारण आहिनि। संस्कार सुधारण जे लाइ परमात्मा असांखे पंहिंजी श्रेष्ठ मत करे, त सुबुह खां उथदे राति ताईं हर कर्म कंदे मूंखे यादि करो त तव्हांजा संस्कार सुठा थींदा आहिनि। अॼु माण्हू खे ॾिसो, उथे कीअं थो, वेह कीअं थो, सुम्हे कीअं थो, ॻाल्हाए कीअं थो, जो आयो सो ॻाल्हायो, जीअं आयो उहो ॻाल्हाए। ईअं न सिर्फ़ु नंढा ई, पोइ माण्हू चई हा भई नंढनि खे अकुल न हूंदो, पर वॾा बि ईअं ई ॻाल्हाईंदा। त नंढे वॾे परमात्मा नंढे वॾे खे न ॾिसंदा आहिनि, भगवान त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। छो जी भगवान खे पतो अथसि कि आत्मा में ई त संस्कार हूंदा आहिनि, शरीर में थोरी हूंदा आहिनि। कंहिंजा संस्कार वॾेपन ताईं बि सुधरंदा न आहिनि, लेकिन अगरि असां ईअं न सम्झो भई वॾा थी वियासीं त हाणे सुधरी करे छा कंदासीं, न। लेकिन आत्मा थोरी नंढी वॾी थींदी आहे। अगरि तव्हां चलो बचपन में अगरि तव्हांजा संस्कार ठीकु न हुया, लेकिन धीरे धीरे वॾा थींदा तव्हांजा संस्कार सुधरंदा वेंदा, त उहे संस्कार तव्हांजे ॿिए जन्म में कमु ईंदा। त भॻवान असांखे ईअं चईंदा, माण्हू उमिरि जे हिसाब सां ॾिसंदो आहे, अरे एॾो वॾो थी वियो अञा ते अकुल कोन अथसि। बाबा चईंदा न, आत्मा में जॾहिं हिन में ग्रहण शक्ति अचे, आत्मा में संस्कारनि खे धारण करण जी शक्ति अचे, सम्झ अचे,
त उहो कोई अखरोट खाइण माण्हू चवंदा आहिनि हिनजो दिमाग़ ख़राब आहे, हिनजो दिमाग़ ठीक न आहे, कमज़ोर आहे, हिनखे हीअ खारायो उहो खारायो, पर हे त हड्डी जो ढांचो आहे। मेन असांजी बुद्धि त असांजी आत्मा में हूंदी आहे। हाँ, हिन हड्डी जे ढांचे खे बि असांखे शरीर खे बि तंदुरुस्त रखण लाइ सुठी चीज़ खाइणियूं खपनि, करणियूं खपनि, लेकिन बाबा चए थो कि मेन असांजो मन ऐं बुद्धि संस्कार जेका हूंदा आहिनि उहे आत्मा में हूंदा आहिनि। जीअं तव्हां पंहिंजे शरीर जो ध्यानु था रखो न, शरीर खे ठीक रीति स्नान पाणी कराए करे, साफ सुथरा कपिड़ा पाए करे भगवान जे अॻियां विहारियो था, जबकि भगवान त मथे रहंदो आहे। माण्हू अलाए काथे काथे चवंदा असां भगवान जे साम्हूं वेठा आहियासीं, हुनजी मूर्ति जे साम्हूं, पर बाबा चए थो मां त मथे वेठो हुअमि। ही त शरीर सां त वेही रहंदा है, लेकिन मेन आत्मा जो मन बुद्धि वेहणो खपे परमात्मा वटि मथे। वो कॾहिं वेंदो? जॾहिं बि असां भगवान खे यादि कंदा आहियूं न, त मन में संकल्प करो कि हाणे मां आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा सां मिलां थी, परम धाम निवासी निराकार रूप में मां पंहिंजे पीउ सां मिलन थी मनायां। पोइ पंहिंजी बुद्धि छा हूंदी आहे? बुद्धि सम्झ सां मन में त संकल्प कयो भई मां आत्मा हाणे पंहिंजे पीउ परमात्मा सां मिलन मनायां थी। पोइ बुद्धि सम्झ सां परमात्मा खे यादि करो, परमात्मा के राम पीउ परम धाम निवासी आहे, हिनजो रूप निराकार ज्योतिर्बिंदु, वो मुंहिंजी आत्मा सर्व संबंधी आहे, मुंहिंजी आत्मा जो उहो मूंखे शक्ति ॾियण वारो आहे, मां हुनजी शक्तिशाली आत्मा आहियां, गुण सर्व गुणनि सां संपन्न आत्मा आहियां। ॿियो थींदो बाबा चए थो कि मूंखां मांगो न, माण्हू भगवान में भक्ति में भगवान खां मांगदा आहिनि न, इहे बि असांखे सम्झ हुजणी खपे कि मां हुनजो ॿार आहियां त अधिकारी आहियां। सम्झ सां यादि करो कि मां पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि थी करां, पार ब्रह्म में रहण वारो मुंहिंजो पीउ शक्तियुनि गुणनि जो सागर आहे, ज्ञान जो सागर आहे, मां आत्मा ज्ञान गुण शक्तियुनि जो स्वरूप आहे। त ईअं करे करे कुझु परमात्मा खे सम्झ सां यादि कंदासीं न, त असां जीअं शरीर खे असां वेठा आहियूं न साम्हूं, सुबुह जो माण्हू स्नान पाणी करे वेठो, लेकिन मन होॾे होॾे भटके त मज़ो न ईंदो आहे। त मन खे बि पहिरियों सुठा वीचार ॾियो कि असां कंहिंसां था मिलूं, पंहिंजे पीउ परमात्मा सां, ऐं सम्झ सां यादि करो कि असांजो पीउ परमात्मा मथे रहंदो आहे, ऐं असां हुनखे यादि करे परमात्मा खे यादि कंदासीं त असांजी आत्मा में सर्व शक्तियूं ईंदियूं। भगवान सां असां पंहिंजे पीउ सां असांखे ॻाल्हियूं करणियूं, सभु ॻाल्हियूं ॿुधायो हुनखे। छा थींदो माण्हू छा कंदा आहिनि, सुबुह जो न इहो बिना जो अर्थ न सम्झ में अचे न, उहो हलाए छॾींदा आहिनि। पोइ मन खे सुठो बि लॻंदो आहे कि हा मां सुबुह जो उथी करे भगवान खे यादि करा, लेकिन उनखे त शांति सां यादि करण जो अभ्यास अथसि मन खे, लेकिन तव्हां टीवी में अलाए छा छा हलाए छॾंदा आहियो, त मन वीचारो सोचंदो हाणे मां कीअं यादि करा, मूंखे त सम्झ में ई नथो अचे अलाए छा था करो। त परमात्मा असांखे अर्थ ॿुधाइण आयो आहे कि तव्हांजो मन मूंखे यादि करे थो, लेकिन तव्हां हिन विधि सां यादि करो त मन बि मूं वटि पहुची सघे। अच्छा, मीठी स्किन जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है दिल जे सच्चे संबंध वारा यथार्थ साधना करण वारा निरंतर योगी। साधना अर्थात शक्तिशाली याद। बाप सां गॾु दिल जो सच्चो संबंध हुजणो खपे असांजो। जीअं भगवान खे यादि कंदा आहियूं त शरीर सां एकाग्र थी करे वेंदा आहियूं न,
ये पंहिंजो दिल मन बुद्धि भी परमात्मा वठ वेठो हुजे। सिर्फ शरीर सां न वियो, असांजो दिल मन बुद्धि भी बाबा सां गॾु वेठो हुजे। इहा यथार्थ साधना है। अगर अहिड़ी साधना न आहे त पोइ आराधना हलंदी आहे। पोइ कॾहिं यादि कंदा आहियूं, कॾहिं फरियाद कंदा आहियूं। बस बाबा चए थो फरियाद जी त आवश्यकता न आहे न। पोइ असांखे त यादि करिणो न, परमात्मा त असांजो पीउ आहे, असांखे कुझु मांगणो थोरी आहे भॻवान सां। अधिकार सां चऊं कि मां परमात्मा जी शक्तिशाली आत्मा आहियां। स्लोगन आहे कर्म करावनार बाबा आहे, बाबा अर्थात परमात्मा। तो ये याद रखो। लेकिन अगर माण्हू चईंदा था भगवान कराइण वारो कराए थो, लेकिन वो कराईंदो कंहिंखां आहे? जो सुबुह खां राति ताईं हुनखे यादि कंदो, कर्म कंदे हुए बि। अगर तव्हां सुबुह खां राति ताईं कर्म कंदे हुए बि भगवान खे नथा यादि करो त तव्हां चओ था कराइण वारो कराए थो, त इहे ग़लति आहे। जेसिताईं तव्हां हुनखे यादि न कंदव त हू तव्हां खां कीअं कराईंदो कमु। ऐं अगरि कर्म करावनार परमात्मा आहे त असां जीवन में सदा बेफिक्र रहंदासीं, असांखे कोई प्रकार जी फिकर न हूंदी। अगर तव्हांखे जीवन में सदा बेफिक्रपन आहे, सदा तव्हां जीवन में उड़दा रहंदा आहियो, त सम्झो उहो ई मूंखां कराए। हाणे ईअं न चए जो मथां वारो मूंखां कराए थो। अगरि तव्हां पंहिंजे जीवन में बेफिक्र आहियो, बेफिक्र मतलब अलबेलो न थियणो, हुनखे यादि करे कर्म करणो आहे, लेकिन कोई फिकर न आहे। हमें पंहिंजो कमु करो, लेकिन फिकर न आहे और असां जीवन में अॻियां बि वधूं था, तॾहिं सम्झो कि उहो मूंखां कराए थो। ओम शांति। बाबा खे यादि करो।